है सियाणन सच चयो आहे जहिड़ो पोखींदे तहिड़ो लुणंदे न भाउ रहियो न भाॼाई रही सॼी उमिरि माण्हुनि सां ठगियूं करे माण्हुनि जा घर बर्बाद करे छॾियासीं अॼु पंहिंजो घर वीरान थी वियो अहिड़े क़िस्म वाह भाॼाई वेलाए काथे हूंदी हेलो हेलो भाॼाई मां कादन तो ॻाल्हायां तो ॻाल्हाई मुंहिंजो मतिलबु आहे को कमु अथई छा? हाँ भाॼाई हाँ हिते राजन जूं शादी पई थियनि हिकिड़ो मां रहिजी वेंदुसि तूं अच न मुंहिंजी बि शादी थिए भागा हा मोह कोन्हे दिल में जीअरो वेठो आहे बाक़ी तोसां शादी कंदासीं न भाॼाई मां कंहिं ॿिए सां थो प्यार कयां तूं त मुंहिंजी वॾी भाॼाई आहीं मां जी आचार आहे कादन सब्र कर तव्हां जेको हिकिड़े ॾींहुं शादी कंदा छा मां बि ईंदसि हा भाॼाई सेठ धनु हिकिड़े ॾींहुं हिकिड़े निकाह में सभिनी खे थो परणाए छो भला छोकिरे ने माइटनि खे लांग मार्च जी धमकी ॾिनी आहे छा? ओ भाॼाई लांग मार्च खां बि सख्त सज़ा आहे आपट वारी धमकी मतलब त भॼी वञण वारी धमकी त पोइ ठीकु आहे मां बि अचां थी खिली खिली खेरा दींदा अश कहते कुछ लिया था बोलो तू का जवाई आइडे केड़ा ने दोरन में थोलडी घर जाटरो थी रहो समझी हां समझीस का समझी यो ही त मां घर जाटरो आया पांजी हैसियत में रहा चाचा हाणे तूं त ख़राब न कर न जोड़े मुंह ख़राब आ कुदरती ये ठहला पो मां छा कयां मुंह ख़राब न करे तुम्हें पो छा थो करे भाई जरा से सिर आगे ये वरी खापर में कादा हुआ है गोर पट बला तुम्हारा मुझे भाव जो छात हुआ तो अच्छा वड़ा खैर ना है मुझे पेट में कुत्ता वड़न पिया आंदन में चक पिया आणन लगे तो मुझे का तो खा चोरी दाल खादी पंप वाली उन पंप वाली दाल लगे तो कुत्तन जी लुबेल हुई यार मां तो के माफ करे छड़ो उठ तो मां तो के डॉक्टर ने वसिया अच्छा वड़ा मां भी तो के माफ कर तू भी मुझे माफ कर मशकिरन जो गोठ थई मशकिरन जो गोठ थई मशकिरन जो गोठ थई मशकिरन जो गोठ थई सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।